सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त लॉकडाउन ते तनक़ीद मुखालफ़त न पर मुनाफ़क़त आहे। PTI वारा माण्हुनि खे भड़काए रहिया आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध हुकूमत जे तर्जुमान जो चवणु हो त PTI वारा न पाण कमु कनि था न ॿियनि खे करणु ॾियनि था। तहरीक इंसाफ़ ऐं उन जूं इतिहादी जमायतूं मुनाफ़क़त बंदि कनि। संदसि चवणु हो त अवाम वॾे अंग में वैक्सीन लाइ अचे पियो, SOPs ते अमल न थी रहियो आहे। हुन चयो त 2,22,000 माण्हुनि जी वैक्सीनेशन थी चुकी आहे। सिंध हुकूमत वैक्सीन लाइ माण्हुनि खे राज़ी कयो। मुर्तज़ा वहाब जो वधीक चवणु हो त संदसि कराची जे 6 ज़िलनि में वैक्सीनेशन सेंटर्स क़ाइमु कया विया आहिनि। कोरंगी में मदरसे जे शागिर्दनि जी वैक्सीनेशन बि कई पई वञे। मास्क पाए डेल्टा वायरस ते ज़ाब्तो आणे सघिजे थो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त लॉकडाउन ते तनक़ीद मुखालफ़त न पर मुनाफ़क़त आहे। PTI वारा माण्हुनि खे भड़काए रहिया आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो चवणु हो त PTI वारा न पाण कमु कनि था न ॿियनि खे करणु ॾियनि था। तहरीक इंसाफ़ ऐं जूं इतिहादी जमायतूं मुनाफ़क़त बंदि कनि। संदसि चवणु हो त अवाम वॾे अंग में वैक्सीनेशन लाइ अची रहियो आहे। SOPs ते अमल न थी रहियो आहे। हुन चयो त 2,22,000 माण्हुनि जी वैक्सीनेशन थी चुकी आहे। सिंध हुकूमत वैक्सीन लाइ माण्हुनि खे राज़ी कयो। मुर्तज़ा वहाब जो वधीक चवणु हो त कराची जे 6 ज़िलनि में वैक्सीनेशन सेंटर्स क़ाइमु कया विया आहिनि। कोरंगी में मदरसे जे शागिर्दनि जी वैक्सीनेशन बि कई पई वञे। मास्क पाए डेल्टा वायरस ते ज़ाब्तो आणे सघिजे थो। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां धरती TV जे रिपोर्टर इमदाद सूमरा खां। जी इमदाद, इन हवाले सां तफ़सील ॿुधाइजो। बिल्कुल आपको ॿुधाए चालूं त सिंध हुकूमत जे तर्जुमान कुछ देर अॻु अहम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हिन वक़्तु सूबे में कोरोना जी जेका चौथी लहर आहे उहा सख़्तु लहर आहे। अवाम खे घुरिजे त उहे वधि खां वधि जेकी आहे वैक्सीनेशन कराइनि। संदसि जो इहो चवणु इहो त हिन वक़्तु कराची में 12 वैक्सीनेशन सेंटर जेके उहे खोलिया विया आहिनि जिते अवाम जेका आहे उहा वैक्सीनेशन कराए रही आहे। हिन जो इहो चवणु इहो त हिन वक़्तु सिंध हुकूमत ख़िलाफ़ मुनाफ़िक़ जेके माण्हू जेके उहे अजायो वावेला करे रहिया आहिनि। जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं असद उमर कुझु ॻाल्हियूं अहिड़ी कयूं जेकी उहे नामुनासिब हुयूं। संदसि जो वधीक चवणु इहो त हिन वक़्तु सूबे में जेको आहे कोरोना वैक्सीनेशन जेका आहे उहा कई थी वञे। हिन वक़्तु वॾी आवाम जेका आहे उहा वैक्सीन कराए रही आहे। आवाम खे घुरिजे त SOPs ते वधि खां वधि पिणु अमल कनि ऐं वैक्सीन कराइनि। जी इमदाद, अपडेट करण लाइ मुंहिंजी महिरबानी।